नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो ڀرسان ॻोठ अली खान खोसो खान नूरपुर محمدي इंगलिश ग्रामर स्कूल वेंदे ॿ भाड़ा स्कूल शागिर्द मोहम्मद शोएब मोहम्मद सोहेल वल्द ज़हीर हुसैन खोसो स्कूल वेंदे क़ौमी शाहराह सरकारी टीवी पोस्टर खां पुरसरा नमूने गुम थी विया आहिनि, जंहिं जो इतला वारसनि खे ॾिनो वियो, जिन हद थाणे सदोजा खे ॾिनो, जेका वाक़े वारे हंधि पहुची तफ़सील वरिता, जिते पुरसरा नमूने गुम थी वियल शागिर्द जे वालिद ज़हूर हुसैन खोसो ॿुधाए त मुंहिंजा पुट हिकु 13 साल जो मोहम्मद शोएब खोसो 6 क्लास जो शागिर्द आहे, 10 सालनि जो मोहम्मद सोहेल खोसो 5 क्लास जो शागिर्द, जेके ॻोठ खां सुबुह मोटरसाइकिल ते नूरपुर में प्राइवेट स्कूल محمدي इंगलिश ग्रामर स्कूल वञी रहिया हुआ त उनखे टीवी पोस्टर खां अगवा कयो वियो, जितां हिन जे मोटरसाइकिल ऐं स्कूल कार्ड पिणु मिलिया। हिन ॿुधायो त असां पंहिंजे बिरादरी सां ज़मीन जे मामले ते जहिड़ो हलंदड़ आहे। गुमशुदी जो अहिड़ो इतला हद पुलिस सदोजा नौशरो फिरोज़ खे ॾिनो, जेको पहुची जांच वठी रही आहे। मुंहिंजा मासूम ॿारड़ा खणी वञी मूं मिसकिन सां वॾो ज़ुल्म कयो आहे। मां अपील थो करियां त मुंहिंजे मासूम ॿारनि खे बाज़ियात करायो वञे। जॾहिं त वाक़े वारे हंधि ते DSP नौशरो फिरोज़ मोहम्मद अयूब दर्स, SHO मोहम्मद हनीफ़ महर ऐं SHO सदोजा गुलाम शबीर शर पहुची तफ़सील वरिता। जॾहिं त DSP नौशरो फिरोज़ मोहम्मद अयूब दर्स ॿुधायो त गुमशुदी वारी इतला ते पहुची तफ़सील वरिता आहिनि। वाक़े बाबति जांच वठी रहिया आहियूं। मुकमल तफ़सील बाद कुझु ॿुधायो वेंदो। बाक़ी वारिस मुताबिक़ अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। जेके बि मुलविस हूंदा उन्हनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई तहत क़दम खयो वेंदो। जॾहिं त नौशरो फिरोज़ सदोजा पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते नाकाबंदी करे ॿिन्ही शागिर्द ऐं भाइरनि जी बाज़ियात लाइ छापा हणणु शुरू करे छॾिया आहिनि, पर हिन वक़्त ताईं को बि ॾस पतो न पहुची सघियो आहे ऐं न ई केस दाख़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।